हज़रत सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िदमत में कुझु माण्हू हाज़िर थिया जेकी घबरायल हुया। उन्हनि अर्ज़ु कयो त असां हज जी सआदत हासिलु करण लाइ निकिता आहियूं। असां सां हिकु माण्हू हो, जॾहिं असां ज़ातु सफ़ा नाले जॻह ते पहुतासीं त उहो इंतिकाल करे वियो। असां उन जे गुस्ल ऐं कफ़न जो बंदोबस्तु कयो, पोइ उन जे लाइ क़बर खोटी। जॾहिं उनखे उन क़बर में दफ़नाइण लॻासीं त असां ॾिठो त उन क़बर में कारा नांग अची विया। उहा क़बर कारनि नांगनि सां भरिजी वई। असां फ़ौरन उन क़बर खे छॾे ॿी जॻह ते वञी क़बर खोटी। उते बि जॾहिं क़बर खोटे तयारु कई त उहा क़बर बि नांगनि सां भरिजी वई। हाणे उहे शख़्स घबराई सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला बारगाह में अर्ज़ु कनि था, आलिजा उहा ई रहनुमाई फ़रमायो त हीउ हाणे छा कजे। सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा इरशाद फ़रमायो त हीउ इन शख़्स जो कीनो आहे जेको इहो पंहिंजे दिलि में रखंदो हो। वञो ऐं इन खे इन ई क़बर में दफ़न करे छॾियो। अल्लाहु अकबर। ऐं प्यारा प्यारा इस्लाम भारो, अवां ॾिठो त हज जे सफ़र जहिड़ी अज़ीम सआदत सां मुशर्रफ़ थियण वारे शख़्स खे सीने जे कीने यानी बुग़्ज़ जे सबबु नांगनि सां भरियल क़बर में दफ़न कयो वियो। इन हिकायत में असां जहिड़नि जे लाइ इहा इबरत ई इबरत आहे, जिन जो ज़ाहिर वॾो साफ़ ऐं पाकीज़ा ॾिसण में ईंदो आहे, पर बातिन बुग़्ज़, कीने ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ग़लाज़तुनि सां भरियल हूंदो आहे। थोरो सोचियो, जेकॾहिं असांजे क़बर में बि अहिड़ी तरह नांग ऐं विछूं अची विया त असांजो छा थींदो। इन ई करे इन खां पहिरियों जो हीउ साह जो मामिलो ख़तमु थी वञे ऐं तौबा जी मोहलत ई न मिले, अचो त असां पंहिंजे करीम रब अज़्ज़ व जल जी बारगाह आलीअ में गुनाहनि खां सची तौबा कयूं। सांप लिपटे न मेरे लाशे से, कब्र में कुछ ना दे सज़ा या रब, नूर अहमद से कब्र रोशन हो, वहशते कब्र से बचा या रब। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।